शैतान रमज़ान में क़ैद हूंदो आहे, लेकिन रमज़ान में क़ैद थियण खां बाद में बि माण्हू गुनाह छो था कनि? यादि रखो मुस्लमानो, रमज़ान में शैतान क़ैद थींदो आहे, इन ते असांजो ईमान आहे। अल्लाह जे रसूल जो फरमान, असांजो ईमान, आमना सदक़ना, बस असांजो ईमान आहे त रमज़ान में शैतान क़ैद कया वेंदा आहिनि, शयातीन क़ैद कया वेंदा आहिनि, सर्किश शयातीन क़ैद कया वेंदा आहिनि। लेकिन बावजूद इन जे इंसान गुनाह छो थो करे? त यादि रखो मुस्लमानो, असांखे चलो शैतान घुराईंदो आहे, पर ॿुधायो त शैतान खे उन टाइम केरु घुरायो हो? जंहिं टाइम हज़रत आदम जे सजदे जे बारे में अल्लाह तबारक व तआला शैतान फरिश्तनि खे अर्ज़ जारी कयो, तो वो इनकार शैतान खे कंहिं सेखारियो? त शैतान खे पंहिंजी अना ऐं पंहिंजी ये नफ्स उनखे यानी गुमराह कयो। त शैतान जे क़ैद थियण खां बाद में 11 महीना इंसान जॾहिं खाईंदो आहे पींदो आहे, शैतान जे गिरफ़्त में रहंदो आहे, त इंसान जो नफ्स कवी थी वेंदो आहे। इन नफ्स अमारा जे करे इंसान शैतान जी दोखे खां अलावा बि इंसान ख़तान में मशगूल रहंदो आहे, ख़तान में रहंदो आहे। इन जे करे ही रोज़ो आहे जंहिंजे बारे में अल्लाह ताला फरमाए थो लअल्लकुम तत्तक़ून, ही रोज़ो तव्हांजे लाइ फ़र्ज़ बि इन जे करे कया विया आहिनि ताकि तव्हीं गुनाहनि खां रोको। ऐं जॾहिं इंसान बुख में रहंदो आहे त इंसान खे गुनाह जो ख़्यालु न हूंदो आहे, बल्कि इंसान खे इहो ख़्यालु हूंदो आहे कि काश शाम थी वञे मां खाइण शुरू कयां, काश शाम थी वञे मूंखे पीअण मिली वञे, यानी शरबत मिली वञे। इन जे करे रोज़ो बंदे जी नफ़्सानी तरबियत बि आहे ऐं रूहानी तरबियत बि आहे ऐं रूहानी फ़ाइदो बि आहे जो अल्लाह तबारक व तआला जो बंदो यानी महबूब थी वेंदो आहे। रोज़े जे करे बंदो अल्लाह जो महबूब बणिजी वेंदो आहे, अल्लाह तबारक व तआला जो महबूब बणिजी वेंदो आहे। छो जो इन जे करे बंदे जो ईमान रोज़े जे करे वधंदो आहे, छो जो रोज़ो उहो अमल आहे जंहिंजो तालुक़ बंदे सां हूंदो आहे ऐं अल्लाह ताला सां हूंदो आहे।